अहम ख़बर शामिल कंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान खान एफआईए के नोटिस जो जवाब ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। परॾेही फंडिंग केस में एफआईए तरफ़ां मोकिलियल नोटिस जो जवाब ॾियण बदिरां इमरान खान इदारे के कानूनी कार्रवाई की धमकी ॾेई छॾी आहे। पीटीआई अॻूणे अटॉर्नी जनरल अनवर मंसूर ज़रिए एफआईए के जवाब माने छॾियो आहे। इमरान खान जो चवणु आहे त उहे 2 ॾींहनि अंदर एफआईए जवाब न ॾिनो त कार्रवाई कंदो। एफआईए फॉरेन फंडिंग केस में इमरान खान के नोटिस मोकिले जवाब तलब कयो हो। अहम ख़बर बाबति आगाह कई पिया। पीटीआई चेयरमैन इमरान खान एफआईए के नोटिस जो जवाब ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। वांखे आगाह कयूं पिया कि ॿीहर परॾेही फंडिंग केस में एफआईए तरफ़ां मोकिलियल नोटिस जो जवाब ॾियण बदिरां इमरान खान इदारे के कानूनी कार्रवाई की धमकी ॾेई छॾी आहे। अपडेट मालूम कंदासीं इन हवाले सां इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण टेलीफोन लाइन ते मौजूद है। नज़ीर, आगाह कजो, तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान एफआईए के नोटिस जो जवाब ॾियण बदिरां साफ़ इनकार कयो आहे। इन हवाले सां छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, एफआईए तरफा अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान ऐं पीटीआई जे सरबराह इमरान खान के एक नोटिस मोकिलियो फॉरेन फंडिंग के केस के हवाले सां, जेको इलेक्शन कमीशन तरफा फैसलो आयो हो ऐं उन खां पोइ जेको आहे सो एफआईए तरफा जांच जो दायरो वधाईंदे फॉरेन फंडिंग केस में इमरान खान के जेको नोटिस मोकिलियो हो त तव्हां जेको फॉरेन फंडिंग केस में जेके अकाउंट आहिनि उन हवाले सां जेको आहे जांच जे दायरे में शामिल कंदे जेको आहे सो पेश थियो ऐं इन हवाले सां जेके अकाउंट आहिनि उन जा जेके तफ़सील आहिनि उहे जेके आहिनि सो असांखे मोकिलिया वञनि। जॾहिं त उन जे उबत में उल्टो जेको आहे सो इमरान खान उन जो कानून ऐं आइन तहत जेको आहे सो एफआईए खे आॾो पेश त न थियो, पर अलबत्ता उन नोटिस जो जवाब ॾियण खां वाज़ह तौर ते इनकार करे छॾियो आहे ऐं पंहिंजे वकील जेको अॻूणो अटॉर्नी जनरल बि रहियो आहे अनवर मंसूर, उन ज़रिए जेको आहे सो एफआईए खे जवाब जेको आहे सो उन जो ॾियण जे बदिरां उनखे जेको आहे सो धमकी आमेज़ जवाब जेको आहे सो मोकिले छॾियो आहे ऐं उन जेको इमरान खान तरफ़ां जेको एफआईए खे जवाब जो जेको मोकिलियो वियो आहे जवाब, उन में वाज़ह तौर ते इमरान खान इहो चयो आहे, मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त जेको आहे सो मां एफआईए जे आॾो न पेश थींदुसि ऐं जेको आहे सो एफआईए खे इहो वाज़ह कयां थो त हू जेके आहिनि सो जेको नोटिस मुंहिंजे नाले ते जारी कयो अथनि उहो वापसि वठनि। जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि एफआईए मुंहिंजे ख़िलाफ़ जारी कयल नोटिस वापसि न वरितो त पोइ मां जेको आहे सो कानूनी आइन मूजिबि जेको आहे सो उन्हनि ख़िलाफ़ अदालत में वञी जेको आहे सो कार्रवाई कराईंदुसि। ठीक है, वरी मेहरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾिना।